100 ऐं 25 या 20 ईअं आहियूं। 10-12 साल असांखां वॾो आहे। तव्हांजी उमिरि घणी आहे? 90 खे ई पहुता आहियूं। कान ड्राइवर मुंहिंजे खीसे में कोन ॾेखारियईं। अञा घटि तव्हांखे उमिरि ॿुधाई आहे। अञा रियायत कयो पिया? रियायत कई अथव ॿुधो साईं, 6 पुट मोला मूंखे न आहिनि, उहे मूंखां पुराणा थी विया आहिनि। उन वक़्तु चांहि पीअंदा हो? चांहि कान आई साईं उन ज़माने में। चांहि हुई कोन? न कान हुई कान। 3 किलो खीर पीतल आहे, मानी कोन खाईंदो हुउसि। 6 साल 15 ॾींहं? 15 ॾींहं साईं, ॾाढो मज़ो लॻो पियो हूंदो हो। ऐं माण्हू जेके हूंदा हुआ सचा हूंदा हुआ। हींअर सचाई कान्हे साईं। हीउ तव्हांखां नंढो थो लॻे? नंढो आहे आशिक़ पुटु आहे न। असां आशिक़ कोन। ही आहे चाचो मोहम्मद उमर भंबरो। ही कहाणी जे असली किरदार जो पुराणो दोस्त आहे। संदसि उमिरि बि 90 खन साल थींदी। चवे थो हमरा मूंखां 10-12 साल वॾो आहे। हिकिड़ो हो खूनी माण्हू ऐं हीउ आहे झंग जो माण्हू जो ॻाल्हि ॻाल्हि ते चवे थो त असां झंग जा माण्हू अणपढ़ियल। चाचे उमिरि सां अॻिते हली कचहरी कयूं था, पर पहिरीं पाण हाल अहिवाल कंदासीं हिन स्टोरी जे मेन हीरो मतिलबु मुख्य किरदार चाचे बिलावल लंजार साहब सां। 100 ऐं 25 या 20 ईअं आहियूं। बहुमूला बख्श भला ही चाचो 125 वरनि जो लॻे थो? पहिरीं त समूरनि सिंध वासियुनि ख़ासि तौर पर ॾेह में रहंदड़ सिंधियुनि खे गुज़ारिश त पंहिंजो ही चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं तव्हां ताईं असां अहिड़ियूं भलियूं स्टोरीज़ पहुचाईंदा रहूं, सिंध जी सूंहं ॾेखारींदा रहूं। चयोसीं त चाचा साईं अवां उमिरि त तमामु घणी था ॿुधायो, थोरो घटि कयो। थोरी रियायत कयो असां सां। थोरी घटि कयो, रियायत कयूं भला। घटि घटि जेको 34 त कयूं भला। यकीन कयो असांखे अञा बि एतबार नथो अचे त चाचो 120-125 सालनि जो हूंदो। तॾहिं असां बि चाचे ते ज़ोर ॾिनो त चाचा साईं ईअं न कयो, पंहिंजी असुलु उमिरि ॿुधायो। पर साईं चाचो ट्रिक ॿधी बीह रहियो। अच्छा, हीअ जेके असांजे दीवान वाणिया जेके चवंदा छॾे पिया विया सिंध, तॾहिं तव्हांजी उमिरि केतिरी? साईं घणी आहे साईं उमिरि? अंदाज़न मुंहिंजी आहे त मथे त 50-40 ईअं लॻभॻि। 50-40 किथां? रहम कयो, इलाही था ॿुधायो। जी साईं, यार इलाही उमिरि आहे। पोइ त तव्हां 125 साल खां टुपी वियो। साईं पंहिंजी ॻाल्हि आहे हीअ त हीअ मानियाउनि खे बि टाइम थियो आहे साईं। थोरी रियायत कयो असां सां। थोरी घटि कयो, रियायत कयूं भला। घटि घटि जेको 34 त कयूं भला। 30 पुछो न ॻोठ मुंहिंजो चओ कासिम खां चओ त हीअ त अञा घटि तव्हांखे उमिरि ॿुधाई आहे। मूंखे जेको हिते ई चवंदा असां हिनखे ईअं था ॾिसूं। अंग्रेज़नि जो दौरु यादि आहे तव्हांखे? अंग्रेज़ ॾिठा? अंग्रेज़ ओॾी महिल वञनि पिया। हा यादि आहे, वञनि पिया वीचारा। वेचारा अंग्रेज़ ई वेचारा। थी सघे थो हिननि झूननि जी स्टोरी में कंहिंखे कुझु बि न मिले। थी सघे थो घणनि लाइ ही स्टोरी तमामु ख़ासि हुजे, जो ही उन दौर जा माण्हू आहिनि जॾहिं साइंसी तरक़ी, मोबाइल, इंटरनेट, टीवी, फ्रिज, एसियूं न हुयूं, पर उन्हनि खां बि वधीक चैन सुकून ऐं राहत ॾींदड़ मेठ मुहबत ऐं सचाई हुई। त अचो उन दौर में झाती पाइण लाइ हलूं था भिरिया रोड लॻ कुंडरा खाई स्टॉप ते, जिते 100 वरनि खां वॾी उमिरि जो हिकु पीरसन नेशनल हाईवे जे किनारे होटल ते रोज़ सुबुह खां शाम ताईं वेठल हूंदो आहे। नालो अथसि बिलावल लंजार साहब, ॻोठ कासिम खाईअ जो रहाकू। असां बि तंहिं जुड़ाली शाम जाखोड़ी सहाफ़ी यूसुफ इब्राहिम सुमरे, अली हैदर सोलंगी ऐं ॿियनि सां कचहरीअ दौरान चाचे जी स्टोरी ठाहे वरिती। मथां जो फेरोज़ बुलर पंहिंजनि हथनि सां ठाहियल कड़क चांहि खणी आयो त असुलु वाह वाह थी वई। चाचे बिलावल लंजार जी स्टोरी में उत्साह बि आहे, सचाई ऐं खिल भोग बि आहे, पुराणियूं यादूं बि आहिनि त दर्द बि आहे। उहो दर्द जंहिंमां हिन वक़्तु चाचो बिलावल लंजार ऐं संदसि पुटु गुज़री रहियो आहे। त अचो चाचे सां कचहरी शुरू कयूं। पहिरीं असांखे ॿुधायो केतिरी आहे? साईं मां जी उमिरि आहे त मथे, पर मां 20 साल इहो ॿुधायांव थो, सम्झी? घणी था ॿुधायो? इहो 20 साल? हा। टोटल? न साईं, न टोटल कीअं बाक़ी टोटल घणी उमिरि आहे? टोटल साईं मां चाचो अलाए छो सोच में पइजी वियो। असां उमिरि त पुछी हुई। 100
ऐं 25 या 20 ईअं आहियूं। इहो इलाही डाड़ हणो था यार, एतिरी उमिरि की कान्हे साईं, आहे साईं, न सही थो केर बि इतबार करण लाइ तयारु न आहे साईं। इतबार कोन्हे, पर मुंहिंजा खाधा जेके मां तव्हांखे ॿुधायां थो न। 125 साल अचे थी ॻाल्हि सम्झ में। हाणे चाचे बिलावल असांखे वॾी उमिरि ऐं सिहत जो राज़ ॿुधाइणु शुरू कयो। रोज़ानो 3 किलो खीरु, 1 पाव सचो गिहु फ़क़ति, ॿोड़ पुला, कुकड़ मानियूं, कुझु बि न। त इहे मुंहिंजा 6 साल 15 ॾींहं पाव गिहु ऐं 3 किलो खीरु पीतल आहे, मानी कोन खाईंदो हुउसि 6 साल 15 ॾींहं 15 ॾींहं। इहो फार्मूला हो जा, माना एतिरा ॾींहं पीअणो हो जा। हा से पियणो हो। असां बि सोच में पइजी वियासीं। तॾहिं त चाचे खां सवाल कयोसीं त 3 किलो खीर ऐं पाव गिह जो नुस्ख़ो अव्हां खे कंहिं ऐं छो ॾिनो? त चाचे बिलावल ठह पे ॿुधायो त उस्ताद चयो त मानी न खाईंदो कर। आशकिली पलवानो लाड़काणे जो उन मूंखे चयो, पोइ मां पलवानी कंदो हुउसि। अच्छा हा मुंहिंजा साईं, हाणे मुंहिंजा जेके औलाद आहे सो हींअर 6 पुट मौला मूंखे न आहिनि, उहे मूंखां पुराणा थी विया आहिनि। उहो तव्हां वॾा लॻंदा? वॾा था लॻल, अछी ॾाढ़ी थी अथनि उन्हनि जी साईं। ॿुधो साईं, उहे जे तव्हांखे मां घुराए ॾेखारींदुसि तव्हां चई आहे छा? हींअर अची वेंदा? अची वेंदा बिल्कुलु, पर हाणे हींअर मूं वटि केरु वठी अचे हिननि खे। उहो मोकिलिया अथव हमरा खे। हाणे पोइ इहो तव्हां 6 साल 15 ॾींहं 3 किलो खीर, हा पाव गिहु, पाव गिहु सचो सचो इहो मां खाईंदो हुउसि। मानी कान वणंदी मानी कान खाईंदो हुउसि। माना 2 वेला 3 वेला मानी न, असली न, चौथाड़ मानी जो, चौथाड़ मानी खाईंदो हुउसि बसि। हाणे आई ॻाल्हि सम्झ में त चाचो असुलु पहलवान हो, कोॾी कोॾी रांदि कंदो हो। हल मुंहिंजा साईं, हाणे अचूं था चांहि ते, जंहिं चांहि तां हीअ स्टोरी शुरू थी। बहुमुला बख़्श, जेकॾहिं असां कुंडरा खाई स्टॉप ते फिरोज़ बुलर जी भलोड़ चांहि न पीअण वञूं हा त चाचो बिलावल ऐं संदसि संगती असांखे किथां गॾिजनि हा। जे उहे न मिलनि हा त पोइ हीअ सुहिणी स्टोरी कीअं ठहे हा? स्टोरी ठहे हा भाऊ मौला बख़्श? अच्छा पोइ भला उन वक़्तु चांहि पीअंदा हो? चांहि कान आई साईं उन ज़माने में। चांहि हुई कोन? न कान हुई कान। होटलूं हुयूं? होटलूं बि कोन हुयूं, कुझु बि न हो साईं। त चाचे जवानीअ में चांहि सफ़ा पीती कान, कीअं पीए हा? छो जो उन ब्लैक एंड वाइट दौर में सिंधंदर चांहि हूंदी कान हुई भाऊ मौला बख़्श। वेठा हुआसीं मरमत हेठि नेशनल हाईवे जे विच ते, हिकु पासे फिरोज़ बुलर जी होटल, ॿिए भर नेशनल हाईवे जो हैदराबाद वारो पासो। चाचे पे चयो त संदसि दौर में न हुई होटल, न ई ट्रालर कोचूं वैनूं ऐं ट्रक ट्रालियूं। जे उहे सभु न हुआ त पोइ माण्हू कंडियारे खां मोरे परते हैदराबाद वेंदा कीअं हुआ, या वेंदा ई कोन हुआ भाऊ मौला बख़्श? हे जेके हिते इहो टांगा हूंदा हुआ, सवारी बि कान आई, ट्रक मोटरियूं कारियूं आहिनि कोन हूंदियूं साईं उन ज़माने। ट्राला हुआ? ट्राला ट्राला बि कोन, कुझु ट्रैक्टर कुझु बि कोन हो। बाक़ी छा हो? हे आबादी जेकी हूंदी न साईं मुल्क इहो सॼो जंगलात हो, किथे किथे आबादी हूंदी हुई। टांगो छा ते? रोडी कोन हो, झंग हो त टांगो छा ते? जेकी आहे न इहो रोड हेठियूं, इहो सिरुनि जो ठहियलु हो। हा के ठाहिनि पिया सिरुनि सां। केसि ताईं ठहियल हो इहो? को किथे किथे टुकड़ा ठहियल आहे, को मोरे खां ओरते, को मोरे खां परियों, अहिड़े ॾींहं हैदराबाद ताईं हो ठहियल? हा ठहियलु हो हैदराबाद ते। पोइ हितां माण्हू हैदराबाद जे वञे छा ते वेंदो? उहे हीअं वेंदा हीअं टांगे में चढ़ियो, हुते लथो, उतां टांगे में चढ़ियो, हुते लथो, अहिड़े तरीक़े सां। तव्हां कॾहिं हैदराबाद उन दौर में वियो? न थिए मां कोन हुयुसि। केसि ताईं हेॾा केसि ताईं वियो तव्हां? असां मोरे तो ई वेंदा हुआसीं। मोरे खां परते न? न मोरे खां परते। हेॾा सखर साइड? न हेॾे बि वियो, कंडियार तो ई। कंडियार क्रॉस ई न कयो? न माना मोरे खां कंडियारे ताईं तव्हांजी ज़िंदगी बसि हिते ई? हिते पिया फिरंदा हुआसीं। इहो सभु कुझु त न हो, पर हिकु ॻाल्हि ज़रूरु हुई, सुकून हो, मेठ मुहबत हुई, ईमानदारी हुई। असां बि मौक़े जी मुनासिबत सां चाचे खां पुछी वरितो त भला चाचा उहो दौर भलो हो या हाणोको? चाचे बिलावल बिना सोचण जे हिकदमि वराणियो त न थिए उहा ज़िंदगी भली, हींअर कहिड़ी ज़िंदगी आहे साईं? उन ज़िंदगी में तॾहिं न टीवी, न इंटरनेट हो, न मोबाइल हो, हींअर बोरियत हूंदी तॾहिं साईं। ॾाढो मज़ो लॻो पियो हूंदो हो, ऐं माण्हू जेके हूंदा हुआ सचा हूंदा हुआ। हींअर सचाई कान्हे साईं। हा सचाई कान्हे, सचाइयूं ख़तमु थी वियूं। हींअर हले थो उन ॻाल्हि अलाए कहिड़ो कानून ॼाणे रब थो। वाह चाचा साईं वाह। चाचा साईं जे न मुमकिन हुजे हा त ॿेली देरी न कयूं हा, उन दौर में वापसि हलिया हलूं हा। ॿुधूं था त दौर त उहो हो
पर रब साईं जा शुक्राना उहो दौर बि रब साईं जो हुयो, हाणोको बि मुंहिंजे मिठड़े मालिक जो पाबंद आ। चङो भाऊ मला बख़्श खिल बोग घणी थी वई। हाणे चाचे जी दर्द कथा गौर सां ॿुधो। वरिह थिया जो आपाशी खाते जी बेलदारीअ खां रिटायर थियो। पोइते अयाल वॾो 6 पुट उन्हनि जो बि औलाद। हिकु पुट ॼंघ खां माज़ूर ॾिसियो बि कोन सघे। चाचे बिलावल जी दीद बि हाणे सफ़ा झकी थी वई आहे, पर पोइ बि शाबस हुजेसि जो रब साईं जा शुक्राना अदा कंदो ज़िंदगीअ जो गाॾो गहले रहियो आहे। भला हींअर ज़िंदगी मां बेज़ार आहियो छा? साईं बेज़ार हींअर मूंखे मां अखियुनि खां वेही वियो आहियां। उहा पैसो कोन जो खणी मां इलाज करायां। तव्हां कंदा छा हो? तव्हांजी नौकिरी कहिड़ी हुई? मुंहिंजी नौकिरी बेलदारी शाखे साईं। हाणे गुज़र सफ़र कीअं थो थिए? ॾुखियो थिए थो ॾाढो। हा ॾुखियो। 40,000 में 8-10 भाती खाइण वारा। तव्हां त हाणे पोड़ा थी विया, 40,000 पाण ते ख़र्च कयो न, उन्हनि खे छो था ख़र्च कयो? साईं पोइ बचा काॾे वञनि? बचा चवंदा अछी ॾाढियूं थी त अञा बचा आहिनि। न न साईं उनजी जाइ कान्हे। अछी ॾाढी थी अथनि, उनखे रोज़गार कोन्हे न साईं। हा हाणे ॻाल्हि रही त मिड़ई रब पियो थो हलाए। हा 40,000 पाण ते ख़र्च कयो, तव्हांजी अखियूं बि ठही वेंदियूं, सुठो गुज़र सफ़र कंदो। साईं इहो 40,000 छा था कनि साईं? हींअर 40,000 हींअर कुझु बि कोन्हे, लूणु मिर्च बि कोन थो निकिरे साईं। हीअ वॼो मजबूर आहे, हीअ माज़ूर आहे, अखियुनि खां माज़ूर आहे। पुट आहे जंहिंजी उमिरि आहे 55 साल। माज़ूर आहे वीचारो, हिनखे 14 भाती आहिनि खाइण वारा। हीअ मजबूर आहे, हीअ नथो पूरी करे सघे। हीअ 14,000 15,000 में छा थो मिले साईं? तो हिनजी तव्हां मदद कयो या महिरबानी कयो। कयां त मां माज़ूर आहियां, मिसकिन आहियां, जंहिंमें पघार आहे मुंहिंजी 18,800 पेंशन खणंदो आहियां, जंहिंमें पूरत न आहे। 13 ॿारनि जो पीउ आहियां, कमाइण वारो अकेलो। मां वस वारनि खे अपील थो कयां त मुंहिंजी कुझु मदद कयूं, जीअं मां पेर विझराए मां पंहिंजो जेको आहे पूरो करे सघां। नथो ॾिसां, उहो हिकिड़ी अखि कोन थो ॾिसे, हिकिड़ी अखि कोन थो ॾिसे। टंग कटियल आहे हुनजी, मुंहिंजे बचे जी। माइट हूंदो आहे, अमड़ हुजे या अबो, पंहिंजे औलाद ते साहु ॾींदो आहे। सो चाचे बिलावल लंजार जी कहाणीअ में बि हिकु शफ़ीक वालिद वसे थो, जेको मिलंदड़ 40,000 पेंशन पाण ते ख़र्चण बदिरां, पंहिंजिन अखियुनि जो इलाजु कराइण बदिरां पंहिंजे औलाद ऐं उन्हनि जे औलाद ते ख़र्च करे छॾे थो। पर पोइ बि माण्हुनि वटि अबे अमड़ जो क़दुरु ई नाहे। तव्हां कॾहिं खां सुञाणो था? असांखे तक़रीबन 25 साल हिते रहाश के थी विया आहिनि। भई असां जब आया आहियूं त असां चाचा खे ॾिसंदा था रहूं। तॾहिं 25 साल पहिरीं कीअं हो? त माना ईअं ई हो, माशाल्लाह। हा अहिड़ो ई हो, पर थोरो अञा हुओ सुठो टाइट हो। हा चाचे जी उमिरि वधीक आहे माशाल्लाह। घणी हूंदुसि तव्हांजो अंदाज़ो छा आहे? अंदाज़ो हाणे चाचो पाण ॿुधाए सघे थो, असां छा ॿुधाए सघूं? अंदाज़ो 100 खां मथे असांखे हाणे कल्ह को ॾींहुं हिते आया आहियूं। जेके मां ॿुधायो त मां अञा घटि तव्हांखे उमिरि ॿुधाई आहे। अञा रियायत कयो पिया? हा रियायत कई दवा है। ॿुधो साईं, अलाह साईं मूंखे नवाज़ियो ऐं रब साईं हर गुनाह खां बचायो रब। पोइ भला इहो तॾहिं फिल्मूं ॾिसंदा आहियो न? हा त फिल्म ॾिसंदोसि। टीवी त हुई कोन, छा ते ॾिसंदा न साईं सिनेमा हूंदियूं हुयूं। सिनेमा हुयूं तॾहिं? हुयूं ते ज़माने में। किथे? नयूं निकितियूं, मुरादिल शाह आई, नूर शाह आई। हा ठार शाह कहिड़ो? सैयद आहे मुरादिल शाह पीउ। पीउ उन हणाई? हा उन हणाई। उन में पोइ अदाकारा तव्हांखे कहिड़ी वणंदी? ये नूरजान घणियूं। हा नूरजान बि हुई, सिरिया बि हुई, घणा मतिलबु हुआ। हा ॿी का इंडिया जी अदाकारा? इंडिया वो थे मधुबाला, पहिरों नंबर इंडिया में। हा मधुबाला। माधुरी वाला? हा माधुरी। हा उहा उन खां पुठिते ई कतरीना कैफ पहिरों नंबर जेको तो हुई सा मधुबाला ई। कतरीना कैफ आहे? जी साईं। कतरीना कैफ सुञाणो? न नालो कोन ॿुधो अथव? न नालो मूं कोन ॿुधो। माना लेटेस्ट में लेटेस्ट तव्हां लाइ मधुबाला आहे? मधुबाला जंहिंखे बसि माना फोत थिए 70 साल थी विया आहिनि। हा साईं हिनखे घणो टाइम थी वियो आहे। हीरो कहिड़ो वणंदो तव्हांखे? इहो साईं दिलीप कुमार। दिलीप कुमार? दिलीप कुमार मुसलमान हो। दिलीप कुमार पहिरों नंबर। ॿिए नंबर में प्रेमनाथ हिंदू हो। प्रेमनाथ? नाला ई कोन ॿुधाइनि। फिल्म भला कहिड़ी वणी तव्हांखे? साईं आन फिल्म वणी। आन? आन 12 दरी। हा 12 दरी हुई। इहो माना 1959 वारो दौर हो, अञा ब्लैक एंड वाइट। हा बाबा। यादि रहे त दिलीप कुमार जी ब्लैक एंड वाइट फिल्म आन 1952 में रिलीज़ थी हुई, जॾहिं त पुराणे गीता बाली जी फिल्म बारादरी 1955 में रिलीज़ थी हुई।
चाचो आहे उन दौर जो माण्हू। हाणे पाण फ़ैसिलो कयो त छा उन दौर जा माण्हू कूड़ ॻाल्हाए सघनि था। ॿी ॻाल्हि त चाचे खे ड्राड़ हणण में वरंदो छा। भाऊ मौला बख़्श कहिड़ो सिंध सरकार जो हाणोको वॾो वज़ीर या अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह चाचे खे वॾी उमिरि ते को इनाम ॾींदा। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद उमर मोहम्मद उमर साहिबु, तव्हां केरु आहियो पाण? बम्बेरा बम्बरा आहियो, किथे जा? ममन खाई हिते ई जा आहियो। हीअ न घणे केतिरे सां सुञाणो, घणनि सालनि खां? इहो असां सॼी आहे कुझु न घणो वक़्तु थियो आहे तव्हां हिनखे ॾिस? हाणे लिखत असां झंगार नोट आहे कान। 50 साल 40? न 50 कोन भाई, 10-12 साल असांखां वॾो आहे। तव्हांजी उमिरि घणी आहे? उमिरि 96 खे ई पहुता आहियूं। कान ड्राइवर मुंहिंजे खिसे में कोन्हे, ॾेखारियईं हीअ तव्हां खां नंढो थो लॻे? नंढो हा, हे आशिक पुट आहे न। असां आशिक कोन। पोइ तॾहिं टिप टाप थो रखे। हा, पोइ तव्हां इश्क छो कोन कयो? बसि असां पढ़ा थी आहियूं, कोन थो इश्क थिए। दुनिया सां थींदो न, हे नौकिरी वारो माण्हू आहे। तव्हां छा कंदा आहियो? असां हर को कंदा आहियूं। अञा कयो था? हा, छो 90 साल जी उमिरि में? न पाण कोन, छोकिरा बोकिरा काई न। हाणे कमकार कयो था? कमु कोन कंदा आहियूं। बस ईअं माना दिलि पिछोरी? हा, ज़िंदगीअ में मज़ो आहे भला? मज़ो हाणे छो न आहे ज़िंदगीअ में। बाक़ी माण्हू भला कीअं सचो आहे? इहा साईं हाणे पुछो त वेठो आहे। इहो पाण सचो आहे कीअं चवंदो कूड़ो? तव्हां ॿुधायो। मूंखे हाणे कहिड़ी ख़बर, सभु कंहिंजी नियत पंहिंजी आहे। हाणे उहो रेपुटेशन कीअं थो इलाइक़े में? न इहा जीअं वेठो आहे इश्क कामयाब थियो नाकाम? ख़ुदा ॼाणे, पुछींसि न, वेठो वारो बरा। पुराणो दौर सुठो, हाणोको? पुराणो भलो, अहिड़ो को दौर आहे जो तो लॻी पई आहे। छा आहे हिन में? हा, हाणे छा आहे? अहिड़ो वॾो कमु आहे। हाणे पीपुल्स पार्टी हुकूमत आहे, हुननि जो वॾो तरक़ियाती कम करायो। ॾाढा कम कया, कहिड़ा कम कया। जो रोड ठारायो, तव्हांजे ॻोठ जो रोड ठही वियो आहे? रोड उते ई थियो आहे, दर्दो पियो खाए, ठही वियो छा जो आहे। 2 महीना थिया आहिनि त मिटी जी विया हलिया। लोड शेडिंग ठही कोन थी? बिजली 24 कलाक पई हले? हा, ॾाढी थी हले। जेकी हले बि ॿुधायो न। हले पर मां लिखत मूं वटि हुजे त ॿुधायां। असां झंगाया माण्हू, अणपढ़ियल। रोज़ अचे थो हिते तव्हां होटल ते? साईं मूं जीअं तक़रीबन अलहमदिल्ला 25 साल उमिरि आहे। मां नंढड़ो बांबरा पायो आहे त मां मुंहिंजी होटल कती हुई पुराणी, 40 साल पुराणी होटल कती। अचे हिते रोज़ तो? डेली ईंदो आहे। कहिड़े टाइम ते अचे थो? तक़रीबन सुबुह 10 बजे खां वेंदो, शाम जो 6। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मूंखे। जी मथे ईद हणो मेहंदी, जी ॻाढ़ी, जी शेपर कारा लॻा पिया आहिनि, इहो भला कॉम्बिनेशन कीअं आहे? साईं जेके मां इहो शौक़ु आहे असांजो। हा, कूड़ छो ॻाल्हायां, मुंहिंजो शौक़ु आहे। वार कंदो आहियां ॻाढ़ा ऐं मुछुर खे रंग कंदो आहियां। इहो कॾहिं खां कयो था? इनखे घणो टाइम थियो आहे साईं? वार तव्हांजा अच्छा कॾहिं खां थियण शुरू थिया? इहे इनखे थिया आहिनि घटि त 60-70 साल खनि। एॾो जल्दी थी विया? हा, 60-70 साल थी विया आहिनि। कपिड़ा लटे में माशाल्लाह टिप टाप लॻा पिया, साफ़ सुथरा। मां ॿुधायांव त ॻाल्हि त मूंखे अलाह सां अहिड़ी ताक़त नी जो ठगे खे बि एतिरी ताक़त कान हुई जेकी मूंखे ताक़त हुई। पर हींअर मां मजबूर आहियां। पहलवान हो तव्हां? पहलवान हूंदो साईं। मल जा पहलवान हो छा? कबड्डी हा, कोडी इन में हूंदो साईं। मूंखे माण्हू घुराईंदा हुआ, बा चोरी कबड्डी करे अचे। पोइ ताक़त हूंदी हुन ज़माने में, रब साईं मूंखे ताक़त ॾिनी। तव्हांखे हीअ स्टोरी कीअं लॻी? स्टोरी पसंदि आई हुजे त कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइजो ऐं वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। ख़ासि तौरु परॾेह में रहंदड़ मुंहिंजा सिंधी भाइर।